Audio Jungle. Audio Jungle. The news. जी नाज़रीन, लालूरंग शहर में जहांगीर खासकीली जी रिपोर्ट पेश क्यों था तो लालूरंग शहर भरसा गोठ सरदार वाह ए मुराद अली मुगेरी में ज़िले कंबर शदात कोट के मुख्तलिफ़ थानन जी 25 पुलिस मोबाइलन ते मुश्तमिल वडे अटालन से DSP नसीराबाद एट वगण की अगवाणी में छापा हया वया। पुलिस घरन में घिड़ी भंजन राह करे खौफ ए हिरास पखेड़े छड़ियो। छापन दौरान का भी गिरफ्तारी अमल में न अची सकी, जै बाद गोठ सरदार वाह मां गोठाणे सिकंदर अली मुगेरी जा 6 ढोर काए ढक हवाले करे छड़िया आहिनि। राब्तो करण ते पुलिस जो चवण है त ही कार्रवायूं एक हफ्तो अगो लालूराग भरसा गोठ थड़ी हाशिम के रवासी हाफिज़ रहीम बख्श दुनियो का 2 लाख रुपया रोक ए मोबाइल फोन समेत टेलीकम्युनिकेशन कंपनी के नुमाइंदे अविनाश कुमार का 1,40,000 ए एक मोबाइल फोन फुर वारन वाक़ियन के सिलसिले में कई वयूं आहिनि। बे पासे गोठ सरदार वाह के गोठाणी जानी मुगेरी सहाफ़िन से ॻाल्हाईंदे चयो आहे त पुलिस बगैर कंहिं जवाज़ के घरन ते चढ़ाई करे घरन में घिड़ी भंजन राह कई है, जॾहिं त शमेयूं काए वञी ढक हवाले करे छॾियूं आहिनि। हुन चयो त असांखे उहा भी ख़बर नाहे त चढ़ायूं छो कयूं वयूं आहिनि।